पंजाब में पाक फौज जो रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन जारी है। मुतासरन के महफूज़ हंधनि ॾांहुं मुंतकिल किया वियो। पाक फौज ऐं सिविल इंतज़ामिया खोरडा पॉइंट, झंग, चिन्योट ऐं ॿियनि हंधनि ते रेस्क्यू ऑपरेशन जारी रखियो। ॿोॾ मुतासर इलाइक़नि में फाथल माण्हुनि ऐं चौपाए माल खे महफूज़ हंधनि ॾांहुं मुंतकिल किया विया। पाक फौज जे जवाननि ॿेड़ियुनि ज़रिए मुतासरनि खे रेस्क्यू कयो। पाक फौज ॿोॾ मुतासर इलाइक़नि में इमदादी कैंप क़ाइमु करे कपड़ा, राशन ऐं दवाऊं फराहम कयूं। ॿोॾ मुतासर इलाइक़नि में मुफ़्त तिबी कैंप पिणु क़ाइमु कया विया। डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ ॿोॾ मुतासर इलाइक़नि में मुफ़्त तिबी सहूलतूं फराहम कयूं वयूं। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त पंजाब में पाक फौज जो रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन जारी आहे। मुतासरनि खे महफूज़ हंधनि ॾांहुं मुंतकिल कयो वियो। पाक फौज ऐं सिविल इंतज़ामिया खोरडा पॉइंट, झंग, चिन्योट ऐं ॿियनि हंधनि ते रेस्क्यू ऑपरेशन जारी रखियो। ॿोॾ मुतासर इलाइक़नि में फाथल माण्हुनि ऐं चौपाए माल खे महफूज़ हंधनि ॾांहुं मुंतकिल कया विया। पाक फौज जे जवाननि ॿेड़ियुनि ज़रिए मुतासरनि खे रेस्क्यू कयो। पाक फौज ॿोॾ मुतासर इलाइक़नि में इमदादी कैंप क़ाइमु करे कपड़ा, राशन ऐं दवाऊं फराहम कयूं। ॿोॾ मुतासर इलाइक़नि में मुफ़्त तिबी कैंप पिणु क़ाइमु कया विया। डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ ॿोॾ मुतासर इलाइक़नि में मुफ़्त तिबी सहूलतूं फराहम कयूं वयूं। पाक फौज ॿोॾ मुतासर इलाइक़नि में इमदादी कैंप क़ाइमु करे कपड़ा, राशन ऐं दवाऊं फराहम कयूं। डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ ॿोॾ मुतासर इलाइक़नि में मुफ़्त तिबी सहूलतूं फराहम कयूं वयूं। पंजाब में पाक फौज जो रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन जारी आहे। मुतासरनि खे महफूज़ हंधनि ॾांहुं मुंतकिल कयो वियो।